नादी कोटड़ी में पुलिस कार्रवाई दौरान फुर ऐं चोरी थियल 24 मोटरसाइकिलों हथ करे 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर नवीद पंवर। जी नवीद, छा तफ़सील आहिनि? जी समी, जामशोरो पुलिस तरफां 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि वटां 24 मोटरसाइकिलूं 22 मोबाइल फोन समेत 5 लाख रुपया रोक रक़म हथ करण जी दावा कई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदुमि एसएसपी जामशोरो मोहम्मद ज़फ़र सिद्दीक़ सांगा, डीएसपी कोटड़ी शाहनवाज़ जोखियो, एसएचओ कोटड़ी ऐं एसएचओ साइट पंथा इंचार्ज समेत गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो आहे त कोटड़ी ऐं जामशोरो समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते ॻोहारुनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे फुर ऐं चोरियुनि में मुलविस 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वटान 24 मोटरसाइकिलूं 22 मोबाइल फोन ऐं 5 लाख रुपया कैश हथ करे वरिता आहिनि। गिरफ़्तार कयल जवाबदारनि में गदा हुसैन लगारी, बशीर लगारी, लतीफ़ माची, इमदाद कलोड़ो, गुलाम नबी कमनाड़ी, एहसन जामरी, रिज़वान मला, आसिफ मला ऐं ॿिया शामिल आहिनि। एसएसपी जामशोरो चयो आहे त जेको आहे सो वधीक जेके बि क्रिमिनल माण्हू उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदियूं। जी नवीद, तव्हांजी महिरबानी।